ख़ुशी है छो त मां राइटर आहियां, शाइर आहियां ऐं मां इन वक़्तु इहा ख़ुशी इन जे करे इज़हारियां थो त असांजे ई कलम कबीरे जो हिकु माण्हू जेको सियासत में आहे ऐं सिंध असेंबली जो मेंबर आहे ऐं तालीम जहिड़ी मिनिस्टर रहियो, उन खां पोइ कल्चर जीअं ई हुन संभालियो त कल्चर में तमामु घणियूं अहिड़ियूं तब्दीलियूं आयूं जेके यकीनन सालनि खां वठी असां चाहियूंसीं त उहे अचनि। सैयद सरदार अली शाह साहब जेको मां चवंदो आहियां त ट्रेंड सेटर मिनिस्टर आहे, उनजे दौर में ख़ासि तौर ते सकाफ़त, सियाहत ऐं नवादरा खाते जे हवाले सां जेको कमु थियो आहे उहो यकीनन क़ाबिल क़दुरु आहे। पंहिंजो गुम थियो आहे कैमरा जो इहो ई आहे चेंज करायो कराची वारनि कयो आहे इहो कमु चेंज तो पंहिंजो थोरी आहे पंहिंजो आहे मूं त गुलाब लॻाया आहिनि, पोपट पाण ई आया आहिनि। यकीनन ही गुलाबनि, ख़ुशबुनि ऐं पोपटनि जो मेड़ आहे ऐं हिन वक़्तु असीं गुज़ारिश कंदासीं हिन अॼोकी तक़रीब जे ख़ासि महिमान ऐं सकाफ़त, सियाहत ऐं नवादरा खाते जे वज़ीर, सिंधी ॿोली जे निहायत ही ख़ूबसूरत शाइर, तमामु सुहिणे नसर नवीस मोहतरम सैयद सरदार अली शाह साहब जन खे मां सभिनी जे ज़ोरदार ताड़ियुनि में हेॾा हले पियो ओके व्याज अमी कॾे मोह काओ ॾेई फोटोग्राफर सिपू सुडे सुजे कॾियूं पाता रावते ही पसंद आसे लखड़ेसी साईं बताओ यार स्टेज पे बैठल साइड ता भरना साइड था भैया कमिश्नर अहमद अब्बास बलोच साहब, कासिम सूर साहब, मुझे दोस्त मेंबर पार्लियामेंट, अकबर लगारी साहब, सेक्रेटरी असाला मुझे लाइ काबिल एहतराम मोतबर शौकत हुसैन शोरो साहब, इज़ार सुमर साहब, ताज जो नज़र अचे तो पोया वेठो है ज़ुल्फ़िकार कादरी, ज़ुल्फ़िकार इलाही काफ़ी दोस्त सॼा मोखर साहब हिते ॿिया मौजूद आहिनि। साईं कैमरा अगर ये आप कैमरा में आपस में बात करेंगे तो मैं भी बोल नहीं पाऊंगा। सब खां पहिरीं त आऊं मुबारकबाद ॾियां थो एज़ाज़ कुमरे साहब खे त उन मुस्तक़िल मिज़ाजीअ सां हे पंजूं हैदराबाद अदबी मेलो मुनक़िद कयो आहे। हूअं असां वटि कंटिन्यूटी जो वॾो मसइलो रहे थो, मुस्तक़िल मिज़ाजी कंसिस्टेंसी जो मसइलो रहे थो। काफ़ी मूव्स थियनि थियूं, किन सुठनि फंक्शन्स फेस्टिवल्स जो बुनियाद पवे थो, मगर उहे वक़्त सां गॾु उहे उनजो तसलसल नथो रहे, उहे डिसकंटिन्यू थी वञनि था। सही है बड़ा बुढ़ा है ही पंजो हैदराबाद अदबी मेलो ऐं हुन में जे नमूने सां ॾिसां थो त असांजे नियाणियुनि जी जे नमूने सां पार्टिसिपेशन आहे, असांजे यूथ जी ख़ासि तौर ते, त इहो अञा बि इन क़िस्म जी एक्टिविटीज़ ऐं फेस्टिवल्स जी ज़रूरत खे अञा वधीक उजागर कनि था। हूअं त मूंखे इलाही तख़ल्लुस अॻे मिली चुका आहिनि, मेलाई वज़ीर, मेलनि जो वज़ीर, जंहिंखे मूं ख़ुशदिलीअ सां क़बूल कयो आहे। मोअल समाज